दर्शन गाने बजायो बोली बजाई। नेताजी जी हाज़िर दिमाग़ी ऐं ज़हानत जी चमक। हीअ कहाणी आहे हिकु अहिड़े नौजवान जी जंहिंजी ज़हानत ऐं बहादुरी अंग्रेज़ हुकमारनि खे बि हैरान करे छॾियो। नेताजी सुभाष चंद्र जी नंढपण खां ई तमामु ज़हीन ऐं हाज़िर दिमाग़ वारा हुआ। संदन उस्ताद बि संदन इल्म ते मुतासिर हुआ। हिकु भेरे हू IPS इम्तिहान लाइ वेठा। लिखियल इम्तिहान खां पोइ जॾहिं इंटरव्यू जो वक़्तु आयो, ॿिया उम्मीदवारनि खे उहो ॾुखियो लॻो, पर चंद्र बोस जी एतमाद ऐं सिख्या सां वेठा हुआ। उन वक़्तु हिकु अंग्रेज़ ऑफिसर पुछियो, छा तूं मुंहिंजे अंगूठीअ जे राउंड मां निकिरी सघीं थो? चंद्र बोस जी तुरंत कागज़ ते पंहिंजो नालो लिखी उनखे गोलो बणाए उनखे गोले वारी मुंडी अंगूठे मां कढी छॾियो। सभु उन जे तेज़ सोच ऐं हाज़िर दिमाग़ ते हैरान थी विया। हाज़िर जवाबी मुश्किल खे मौक़े में तब्दील करे सघे थी। ओम शांति ऐं जय झूलेलाल।